अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टीवी से मां रही बख्श पंवर। सबका पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। नाज़रीन, खानवाण भरिसां ॻोठ सैद अहमद शाह जे रेवासिण बीबी सकीना पंहिंजे माज़ूर पुट रियाज़ हुसैन सां गॾिजी प्रेस क्लब नौशेरा फिरोज़ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करण खां पोइ रोईंदे ॿुधायो त संदसि घर जे प्लाट ऐं ज़मीन मथां ज़ुल्फ़कार अली, रज़ा अली, सजाद अली ऐं ॿियनि मुबैना कब्ज़ो करे छॾियो आहे ऐं रोज़ानो असांजे घरनि मथां फारिग करे असांखे क़तल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जॾहिं त असां अहिड़ी दांह खानवाण पुलिस वटि खणी विया आहियूं, पर पुलिस जवाबदार धुर ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे, जंहिं करे मजबूर थी एहतिजाज करे रही आहियां। उन्हनि चयो त असांजे घर जे प्लाट ऐं ज़मीन मथां थियल कब्ज़े खाली कराए असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। मटियारी ज़िले में ख़ोराक खाते पारां फ्लोर मिल ऐं अटे चकियुनि वारनि खां सस्ते अघ ते अटो विकिरो करण जा स्टॉल लॻाया विया। इंडस में डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर इरफान जोखियो पारां मटियारी हाला, न्यू सईदाबाद, पलीजाड़ी, भाऊ खान पठान, उडेरो लाल ऐं ॿियनि हंधनि जा दौरा कया विया। DFC मटियारी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त DG ख़ोराक जे हिदायतुनि ते ज़िले जे नंढनि वॾनि शहरनि में अटे जा स्टॉल लॻाया विया आहिनि, जिते अटो फ़ी किलो 56 रुपयनि में विकिरो कयो पियो वञे। ज़िले जे 94 अटे जी चकियुनि खे सब्सिडी वारी कणक रिलीज़ कई वई आहे। नज़रीन, 5 ॾींहं अॻु उबड़ान पुलिस जे मुबैना मुक़ाबले में ॾुआरी ॼाणाए मारिजी वियल नौजवान अतर सोलंकी ऐं मोहिब सोलंकी जे खून सां इंसाफ़ लाइ सोलंकी बिरादरी जे माण्हुनि पारां प्रेस क्लब नौशेरा फिरोज़ अॻियां मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। मुज़ाहिरीन दादू, कराची, मेहर, लड़काणे, सखर, शिकारपुर, माचको, राधण, हिंगोरजा समेत मुख़्तलिफ़ शहरनि मां सोलंकी बिरादरी जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते इंजीनियर रहमतुल्लाह सोलंकी, सरदार इसरार सोलंकी, अली असगर सोलंकी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में धरणो हंयो वियो, जंहिं में वॾी तादाद में सोलंकी बिरादरी जे माण्हुनि शिरकत कई। मुज़ाहिरीन DSP मोरो जे पुलिस गर्दी नामंज़ूर DSP मोरो ते केस दाख़िल करियो, मोहिब सोलंकी, अतर सोलंकी जे खून सां इंसाफ़ करियो, उब ॾियारींदड़ नारा हणी रहिया हुआ। धरणे खे ख़िताब कंदे अॻुवाणनि जो चवणु हो त DSP मोरो अबड़ान थाने जी हद में पुलिस गर्दी जो मुज़ाहिरो कंदे अतर सोलंकी ऐं मोहिब सोलंकी खे जुड़तू मुक़ाबले में मारे संदन ख़ानदान उजाड़े छॾिया आहिनि। इन मौक़े ते मुज़ाहिरीन चयो त DSP मोरो खे मुअतल करे मथसि केस दाख़िल कयो वञे, ॿी सूरत में सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। भाडे ऐं भरपासे में सारी आलो फसल लहण शर्त कारखानेदारनि जी हिक हटी क़ाइमु, आबादगारनि ऐं हारियुनि जा ॿई हथ मथे ते अची विया। जॾहिं त सारियुनि जो अघु 1400 रुपया मुक़ररु कयो वियो, इन खां अलावा फ़ी मण ते 1 किलो अलॻि कटौती मुक़ररु, जंहिं सबबु आबादगारनि तोड़े हारियुनि ऐं शहरनि में ताव पकड़ियल कारखानेदारनि जे अहिड़े नाजाइज़ ख़िलाफ़ आबादगारनि ऐं हारियुनि वॾेरे मेहर खान जुण जो रहीम बख़्श सारियो, वॾेरो इमदाद अली सारियो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त भाडे राइस मिल्स तोड़े कारखानेदारनि सारियुनि जे फ़ी मण ते 1 किलो कटौती करे सारियुनि जो रेट 1400 रुपया मुक़ररु करे असां समेत असांजे हारियुनि सां वॾो ज़ुल्म कयो आहे। नाज़रीन, बादशाहाबाद में सिंध यूनाइटेड पार्टी जे सॾ ते शटरबंद हड़ताल कई वई, जॾहिं त SUP पारां मरकज़ी जनरल सेक्रेटरी रोशन अली बुरड़ो, दरिया खान लगारी, ग़ुलाम शबीर बुरड़ो, जिन जी क़यादत में शटरबंद हड़ताल करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे मुख्य चौराहे ते धरणो हंयो वियो। इन मौक़े ते अॻुवाणनि मीडिया जे अॻियां ॿुधाईंदे चयो त शहर में वधंदड़ बदअमनी ऐं समाजी बुराइनि सबबु शहरनि जो जीअण जंजाल थी वियो आहे। तलार वेझो ॻोठ ॾेवाड़ी फ़क़ीर में PPMPA मीर अल्लाह बख़्श टालपुर पारां प्राइमरी स्कूल जी मंज़ूर करायल बिल्डिंग जो तमीराती कमु मुकमल थियण बाद ॻोठ ॾेवाड़ी फ़क़ीर में पहुची स्कूल जो इफ़्तिताह कयो। ॻोठाणे पारां भलीकार गुज़िरियल ॾींहुं PPMPA ऐं संदसि फर्ज़ंद साबिक़ वाइस चेयरमैन टाउन कमेटी राजू खानाणी, मीर फयाज़ टालपुर, साबिक़ डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर मीर इरफान टालपुर पारां ॻोठ ॾेवाड़ी फ़क़ीर में PPMPA तरफ़ां ॾिनल प्राइमरी स्कूल जी नई बिल्डिंग जे कमु मुकमल थियण ते इफ़्तिताह कयो। ॻोठ जे मुज़ीन फ़क़ीर कादर बख़्श लंजवाणी, अलन लंजवाणी, फ़क़ीर बुरो लंजवाणी ऐं ॿियनि नेक मर्दनि पारां PPMPA ऐं संदसि फर्ज़नि खे अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया। इन मौक़े ते ॻोठाणनि ऐं लंजवाड़ी बिरादरी जे मोज़िन शिरकत कई ऐं ॻोठाणनि PPMPA जे अहिड़ी कोशिश खे दिली तौरु साराहियो। नाज़रीन, उमरकोट में ॻोठाणे जूं चोरी थियल ॿकरियूं वापसि न थियण ख़िलाफ़ एहतिजाज। इन मौक़े ते दाईंदे ॻोठाणे अब्दुर रहमान समेजो चयो त मुंहिंजूं 8 महीना अॻु 9 ॿकरियूं चोरी थियूं, जेका चोरी शक मुताबिक़ रहमान समेजो ते साबित थी। चोरी बाबति ज़िले काउंसिल जे चेयरमैन वटि गॾिजाणी थी, जिन में समेजा बिरादरी जा मोज़िज़ माण्हू मौजूदु हुआ, जंहिंमें रहमान समेजा मुबैना इक़रार कयो ऐं 10 ॾींहं जी मोहलत घुरी, पर जंहिंखे केतिरा ई ॾींहं गुज़री विया आहिनि, ॿकरियूं वापसि न आहिनि थियूं। इन जे बावजूदि रहमान समेजो मूंखे धमकियूं पिणु ॾेई रहियो आहे ऐं वस वारनि खां अपील कयां थो त ॿकरियूं चोरी कंदड़ जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे मुंहिंजी चोरी थियल ॿकरियूं वापसि करायूं वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com ऐं असांजो फेसबुक ऐं
यूट्यूब पेज डेली कल्याण।